हाणे ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। कराची के शादमान टाउन वारे इलाइक़े में ओचितो झूंपड़ियुनि खे बाहि लगी वई। इतला ते फायर ब्रिगेड जूं 5 गाड़ियूं वाक़े वारे हंधि पहुची वयूं। फायर ब्रिगेड हमले में रेस्क्यू टीमनि पारां बाहि ते ज़ाब्तो आणण जूं कोशिशूं कयूं पियूं वञनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कराची जे शादमान टाउन वारे इलाइक़े में ओचितो झूंपड़ियुनि खे बाहि लगी वई आहे। इतला ते फायर ब्रिगेड जूं 5 गाड़ियूं वाक़े वारे हंधि पहुची वयूं। फायर ब्रिगेड हमले ऐं रेस्क्यू टीमनि पारां बाहि ते ज़ाब्तो आणण जूं कोशिशूं कयूं वयूं। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कराची जे शादमान टाउन वारे इलाइक़े में ओचितो झूंपड़ियुनि खे बाहि लगी वई। इन हवाले सां अपडेट मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे इसाक सरकी। जी इसाक, आगाह कजो। जी बिल्कुल रिजवान, ॾिसो नागन चौरंगी वारो इलाइक़ो आहे जिते हिकिड़ो प्लॉट आहे, उते ई मौजूद झूपड़ियूं आहिनि, उन्हनि खे जेको अचानक बाहि लगी वई आहे। बाहि लॻण खां पोइ जेके 5 गाॾियूं आहिनि उहे बाहि विसाइण में मसरूफ़ थी नज़र अचनि। ऐं शादमान टाउन वारो इहो इलाइक़ो पियो ॿुधायो वञे जिते जेके बाहि लगी आहे, अचानक लगी आहे। जेके इमदादू टीमूं आहिनि उहे कम में मसरूफ़ थी नज़र अचनि। ऐं जिते बाहि लॻल आहे नागन चौरंगी, उते जेको तर्जुमान रेंजर्स जो चवणु आहे त जेके सिंध रेंजर्स जा जवान आहिनि उहे बि पहुची चुका आहिनि इलाइक़े खे जेको गार्डन ऑफ करे छॾियो आहे। ऐं सिंध रेंजर्स जा जेके जवान आहिनि उहे रेस्क्यू टीमुनि सां जेको आहे गॾु कमु करे रहिया आहिनि। जॾहिं त वाक़े वारे हंधि ते एडी रज़ाकार ऐं चीपा जा जेके रज़ाकार आहिनि उहे बि बाहि विसाइण में मसरूफ़ पिया नज़र अचनि। वधीक जेके गाॾियूं आहिनि उहे बि जेको आहे घुरायूं वञनि। ॿुधायो वञे थियो त 2 दर्जे जी बाहि आहे जेकी झोपड़ियुनि खे लगी आहे, जंहिंखे विसाइण जे लाइ जेके 5 फायर ब्रिगेड जूं गाॾियूं आहिनि उहे मौजूदु आहिनि। ऐं जेको आहे बाहि जेकी आहे शादमान टाउन वारे इलाइक़े में लगी आहे नागन चौरंगी ते झोपड़ियुनि खे, त जेके इमदादी हिन टाइम टीमूं आहिनि उहे बाहि विसाइण में जेको मसरूफ़ थी नज़र अचनि। अञा ताईं इहा का बि अॻुभराई न थी आहे त इन वाक़े में को सड़ी फौत थियो आहे बाहि लॻण में या को ज़ख़्मी थियो आहे। इन हवाले सां का बि अपडेट न मिली आहे। बाक़ी जेकी बाहि आहे उहा 2 दर्जे जी थी ॿुधाई वञे, जंहिंखे विसाइण जे लाइ जेके 5 फायर ब्रिगेड जूं गाॾियूं आहिनि उहे मसरूफ़ आहिनि। जी अवां जी महिरबानी इसाक सरकी तफ़सीलनि लाइ।